मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बिना वज़ू जे आज़ान ॾियण कीअं आहे? छा उहा आज़ान थी वेंदी? बिना वज़ू जे आज़ान जेकॾहिं अगरि कंहिं बि बंदे चई आहे आज़ान थी वेंदी। अहिड़ो अमल रोज़ानो करणु हे तक़वा जे ख़िलाफ़ु आहे ऐं बहितर अमल बि न आहे। जेकॾहिं कंहिं बि मोज़िन ॾिठो त यार आज़ान जो तकड़ में टाइम थी वियो, हाणे वज़ू कंदे में लेट थी वेंदी, हाणे जेकॾहिं बग़ैर वज़ू खां हिकु ॿ आज़ान ॾिनई त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। बाक़ी इहा रूटीन बणाइणु ग़लति अमल आहे। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? इहा रूटीन बणाइणु त सही, हाणे बसि रोज़ु रोज़ु मां ईअं आज़ान ॾींदो अचां कोई टेंशन न आहे, न इहो ग़लति अमल आहे। बाक़ी हिकु ॿ मरतबो कॾहिं लेट थी वई त बग़ैर वज़ू खां जेकॾहिं अगरि कंहिं बि मोज़िन आज़ान चई त उहा आज़ान थी वेंदी, वञी करे हाणे पंहिंजो वज़ू बणाई। पर पोइ बि बहितर ऐं आला अमल कहिड़ो आहे? आला अमल इहो आहे त पहिरियों जेको आहे वज़ू करे पोइ जेको आज़ान चओ, हे बिल्कुलु बहितरीनु ऐं आला क़िस्म जो अमल आहे।